जो खुदा जो हे मदरसा हलाने तालिब संभालने इलेक्शन लड़ाने हंगे बस लिया खड़ा पेट्रोल पंप बताइए ये इंदु गाड़ी है मानी पिने जी खाई खुदा जो असत लाए गरीब बन जा हद तक मदरसों वाले तो तालिब वाले माने का उधर आइए क्या ठंडा अरे खुदा जो कसम असांखे इलेक्शन में कोई शौक़ न जरे तव्हां जा नहीं था 16 किलो तव्हां मिस्किन जा हक़ असांखे निंड नथी अचे पर क़यामत में पुछंदे त ग़रीबनि सां ज़ुल्म थियो कच्ची पुल वारा जे नमाज़ इबादत आहे रोज़ो इबादत आहे हज इबादत आहे ज़कात इबादत आहे खुदा जो कसम इहे ग़रीब जी ख़िदमत भी इबादत आहे ज़ोर सां बुलंद आवाज़ सां ये गरीब के थाने में छड़ान सवाब ये मजलूम सां गॾु बीहण सवाब पर पाण न खाइनि पंहिंजो अंब जो अंब कंदो आहे पाण खाईंदो आहे या तव्हां खाईंदा वण थमे वो कन पर पान न खान पायो ठीक है छापड़ो ऐं थोड़ा भी चार पर फिरो फर कन बयानी मुताबिक पंच बेर में गाड़ो बेर निशान आयो ना केड़ी चुट करना आयो अरे छापड़ो होने से अरे भीतर ने ना चली खुदा जो कस असा गरीबन जे खिदमत के इबादत का समझो वॾा माण्हू मिलंदा जमल वञी मिलंदा पिया साग सुतो पियो आहे वाला कनो इज़राइल जी ठाही भले नंढ पियो हुजे कल सकर जी ॻाल्हि थो कयां हिकिड़े पोरे मूंखे मिलण खे चुनी ॾिनी कोटल खे मुंहिंजो ख़्याल आहे सलाम मां तव्हां मोहरनि जे वॾे रंग लेटू बेटा असांजे शिकारपुर में पीते वारा था उठन त जतो ही वेठा ने जब मोर बन गए तेरे मिनटा खुदा असा सा क्या कयो छोटों की खबर आते हैं गरीबन के क्या कया न था जो सुभान अल्लाह मजरी न था जो असांजे अगली बल्दियाती इलेक्शन में शिकारपुर जिले जे बिन यूशन में सिर्फ असांजो मौलवी खटिया बिन यूशन में खुदा जो कसम आहे बिन यूशन में वियो आहे उतां जे अवाम कसम करे ॿुधायो त 20 सालनि में एमपीए में असांखे उहे शयूं न ॾिनो जेके ग़रीब मौलवियुनि दर ते सॾे असांखे दादा ने कहा तो सुभान अल्लाह आलमन को आशा में खबर होता है क्या मेरी सैंपरेन कहा कि बताया बहुत अमानत है कुरान तो चाहे अमानत अहले अमानत के हवाले क्यों जेको अमानत जो अहला अब जाई और बिनोर के 32 जना वेगन में आरे जेटा के डायरेक्टर आई नारे लो यो से क्यों कोने यो को बेटा एकदम बोलाई खुदा जो कसम जेके असां का वोट वठी वनी एशन में नंढू इस्लामाबाद में आया सुन हुजूर तो फरमाए इदा वसद अल-अमर फी गैर फंतज़िर जने तहां जो मामलो ना आलम के हवाले में तब वो जमीन जे पुठिया दा जमीन जो पेट भलो दवा वो मरी वंजो ना आलम जे ता चुंडो असारा पूरा इलेक्शन रे बोरा 60 साल खुदरो हाने कुछ
भुट्टो साहब शहीद थियो त असांखे जो बाबा हाणे पीपीए खे वोट ॾियणु फर्ज़ आहे। वरी मोहतरमा शहीद थी जो हाणे त भुटनि जो कर्ज़ आहे। 20 साल वरी कर्ज़ में लोड़ियोसीं त कान जो कर्ज़ आहे हलो हाणे वरी आयो ज़रदारी इहो मर्ज़ आहे। दुआ क्यों कई मर्ज़ मां जान छुटे खुदा जे वास्ते वोट शाहिदी है जबल तामीद आयो न वोट ॾिया केर भी गॾु न हुजे त रब गॾु इंतखाबी निशान सामने ये समझो तो उम्मीदवार कमरे में अकेला वियो ॿियो केर बि न हाणे शाहिदी बढ़िया तेन सभिनी में दीनदार अमानतदार भलो केर मां चवंदो हिन जहिड़ो माण्हू वठी ॾेखारियो मां अॼु थो हथु खणां खुदा जो कसम ईमानदारी शराफत पानी जे लाइ केर त पानी तव्हांजे नसुलनि ऐं फसुलनि जो मसइलो आहे। फसल में थींदा त नसुल कीअं थींदा क़ुरान में रब चए वजअलना मिनल माء कुल्ल शैइन हई रब क़ुरान में तो चए हर शइ जी ज़िंदगी पाणीअ में सोना था जो सुभान अल्लाह ज़ोर से बुलंद आवाज़ से कुरान का आशिक़ भैया खबर करे तो भैया बजाने वाला अल्लाह असां खे जमायत हुकुम कंदी बाकी असां मरी वञूं और आज बीठो न बिलावल जे मौला ज़रदा जे मौलाना के जो करोड़ दिया के रब तमाम मुट्टा करोड़ शान पे डॉक्टर साहब घणा दफा बीजो मोहतरमा जे मिनतों विज़ारतों सेनेटियों जे मरंदो मुकाबलो कंदोस याद आना चाहते सुभान अल्लाह भैया तबूत करे उलमा के सलाम करे भैया जे हिन दफ़े तव्हां सही शाहिदी जो त वोट अथव शाहिदी ऐं शाहिदी ॾिया ख़ुदा करणु जब झेड़ो थिए न कची पुल ते त पोइ ॾिसंदा जो त खोसा कहिड़े पासे ॾियऊं भले ना कते हुजे त मूं खोसा जो त झेड़ो पर जब शाहिदी ॾियणी पई न कची पुल वारो शाहिद त पोइ शाहिदी ॾिबी अथव ख़ुदा करणु जे खुदा करण शायद भी न माने हिन दफ़े जको वेर आई अचो तो सच्ची शायदी से गुरु वाक्य ॿुधाया जो तो वोट शायदी आहे अब वोट ठाए कदा ॻाल्हायो वोट ठाए जमल वोट ॾियण में जाओ न तव्हांजे शायदी ॾियणी आहे त जेके भी इंतखाबी निशान पिया आहिनि ये निशान न आहिनि माण्हू बीठा आहिनि तव्हां पुछे पियो वञे ही वॾेरो भलो आहे हे भलो आहे साईं अंतरहीम भलो आहे उते अकेलो हुजे ख़ुदा करण शायदी ॾेई ठपो खणी ठका किताब ते ऐलान कजा त सभु जो विजय इंडिया में प्लाट ते जहिड़ो थी पियो सची शायदीअ ते तो ॻाल्हि ॿुधायां वाणिया चवनि पिया त प्लाट असांजो आहे मुसलमान चवनि पिया प्लाट असांजो आहे वाणिया जो साईं असांजे पाड़े में हिकिड़ो मुसलमान जो बुज़ुर्ग थो रहे हुनजो नालो आहे इलाही बख़्श उहो अची चई वञे त प्लाट मुसलमान जो आहे त असां वाणिया हथ ई कढी